वज़ीर आज़म जे ख़ास मुआविन शहबाज गिल चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी डील लाइ अमरीका वञी रहियो आहे। पीपुल्स पार्टी अमरीका खे चवंदी त इक़्तिदार में आणियो, सभु कुझु करण लाइ तयार आहियूं। सिंध खे NFC अवार्ड जो मुकमल हिसो ॾिनो पियो वञे। कराची में सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वज़ीर आज़म जे ख़ास मुआविन शहबाज गिल चयो त असेंबली में मुख़ालिफ़ धुर खे ॻाल्हाइण ई न पियो ॾिनो वञे, उन जो रद्द अमल अचणो आहे। असीं बि मुतालबो कंदासीं त क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी मां बि मुख़ालिफ़ मेंबरनि खे बेदख़ल कयो वञे। शहबाज गिल चयो त आसिफ ज़रदारी ऐं ख़ुर्शीद शाह मौजनि में आहिनि। मुख़ालिफ़ धुर खे जेल में विझी पंहिंजी कावड़ पूरी कयो। असीं अदालतुनि मां ज़मानतूं कराईंदासूं। हुन चयो त हिकु ॿार जंहिंजी उमिरि खेॾण जी हुई ऐं पर्ची ज़रिए बिलावल पर्ची चेयरमैन निकितो। मुशर्रफ जे दौर में 13 ड्रोन हमला अमरीका मां कया विया। बिलावल वाशिंगटन वञी चवंदो त इमरान ख़ान अॾा ॾियण खां इनकार कयो, पर असीं आहियूं न, असांखे हुकूमत में आणियो। बिलावल भुट्टो जे अहिड़ी डील खे कामयाब थियण न ॾींदासीं। वज़ीर आज़म जे ख़ास मुआविन चयो त 8,900 अरब सिंध हुकूमत वफ़ाक़ खां वठी चुकी आहे। पंजाब में तरक़ियाती कम कराया पिया वञनि, पर सिंध हुकूमत कम कराइण में संजीदा नाहे। NFC अवार्ड मां को बि माई जो लाल कटौती नथो करे सघे। सिंध खे NFC अवार्ड जो मुकमल हिसो ॾिनो पियो वञे।